अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला अब सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। स्टेट बैंक तरमीमी बिल ते सेनेट में हुकूमत के फ़ाइदो पहुंचाने के इल्ज़ाम ते यूसुफ रज़ा गिलानी सेनेट में अपोजिशन लीडर के उहदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त स्टेट बैंक के तरमीमी बिल बाबत संदसि ज़ात मुतालिक़ ॻाल्हियूं कई पियूं वञनि। चयो वियो त हुन उन मामले में हुकूमत जो साथ ॾिनो। अहिड़नि बयाननि बाद हू सेनेट में अपोजिशन लीडर नथो रहणु चाहे। पंहिंजी इस्तीफ़ा पार्टी क़यादत वटि जमा कराए छॾी आहे। स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन जो किरदारु ग़ैर जानिबदार हुजणु घुरिजे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन की सदारत हेठि एक्निक जो इजलास एक्निक कराची के पानी फराहम करण वारे K4 मनसूबे की मंजूरी ॾेई छॾी। मनसूबे ते 126 अरब रुपयनि की लागत ईंदी। अक्टूबर 2023 ताईं कराची के 26 करोड़ गैलन पानी की फराहमी शुरू थी वेंदी। पंजाब जे 130 अरब रुपयनि की लागत सां ठहंदड़ 4 वॾनि रोडनि की भी मंजूरी ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट रावी अर्बन डेवलपमेंट मनसूबे के कलदम करार ॾियण वारो लाहौर हाई कोर्ट जो फैसलो मुअत्तल करे छॾियो। पंजाब हुकूमत के रावी अर्बन डेवलपमेंट मनसूबे ते कम जारी रखण की इजाज़त। अदालती फैसले में चयो वियो आहे त जिन ज़मीनुनि के मालिकनि के अदायगी थी चुकी है उते कम थी सघे थो। जिन ज़मीनुनि के मालिकनि के रक़म की अदायगी नाहे थी उते कम न थींदो। जाइज़ो वठंदासीं त फैसले ख़िलाफ़ इंट्रा अपील ठहे थी या न। थरकोल ब्लॉक 1 की खोटराई दौरान कोयलो हथ अची वियो। थरकोल ब्लॉक 1 में साइनो सिंध कंपनी 145 मीटरनि की खोटराई ते कोयले ताईं पहुंची वई। थरकोल ब्लॉक 1 की खोटराई दौरान कोयलो मिलने ते चीनी माहिरनि ऐं पाकिस्तानियुनि तरफ़ां जशन। इमरान खान ख़तरनाक थियण की धमकी फ़ौज ऐं अदलिया के ॾिनी आहे। इमरान खान जो रौब ऐं दाबो ख़त्म थी चुको आहे। 23 मार्च ते पूरी कौम इस्लामाबाद में हूंदी। लॉन्ग मार्च में समूरियुनि सियासी पार्टियुनि के शिरकत की दावत ॾिनी आहे। ANP ऐं पीपुल्स पार्टी PDM जो हिस्सो नाहिनि, पर उहे अचनि त असांखे को एतराज़ नाहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जूं कोयटा में मीडिया सां ॻाल्हियूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां अवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल ऐं इलेक्ट्रिक बम किराइण जूं तैयारियूं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 9 रुपया 50 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान। ओगरा समरी नाणे वारी वज़ारत ॾांहुं उमाणे छॾी। समरी में पेट्रोल 5 रुपया 50 पैसा, डीज़ल 70 रुपया फ़ी लीटर, गासलेट 9 रुपया 50 पैसा ऐं लाइट डीज़ल की क़ीमत में 70 रुपया 80 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़े की सिफ़ारिश कई वई। बिजली के अघनि में 3 रुपया 12 पैसा फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान। सभिनी के खबर पई चुकी है त कौमी असेंबली बाद सेनेट में भी हुकूमत जो हर बिल मंजूर थी वेंदो आहे। अपोजिशन जा 14 खां 15 माण्हू अंदरूनी तौर इमरान खान सां मिलियल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी भले इस्लामाबाद अचे मौसम तब्दील न थींदी। PP चेयरमैन चवे थो ईंदासीं त इस्लामाबाद की मौसम तब्दील थींदी। मुखालिफ धुर के नाकामी नसीब थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो इमरजेंसी ऐं सदारती निज़ाम की का भी ॼाण न आहे। वफ़ाक़ी काबीना में अहिड़े क़िस्म की का भी ॻाल्हि ॿोल नाहे थी। बलोचिस्तान में दहशतगर्दी के वाक़िअनि में वाधि थी आहे। दुनिया के अफ़गानिस्तान की मदद करणु घुरिजे। असांजी IMF वटि वञण सां चीन के को भी एतराज़ नाहे। भारत में मुसलमान बेवस आहिनि।